ड्रामा सीरियल दुलाब जी दोस्तों अचण वारी एपिसोड में कक्कर वारा छा वाकई मुराद सां धोखो कंदा फ़ैसिले जो मंसूर खान खे चई उते छा कूंज खे मारे छॾींदा ऐं फ़ैसिले जी भञकड़ी कंदा। अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं दोस्तों तव्हां खां का बि अपडेट मिस न थिए। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां मंसूर खान मुतमइन थी वेंदो आहे ऐं वञी मुराद खे राज़ी कंदो आहे। मुराद खे चवंदो आहे छोकिरी तव्हां वापसि कयो कूंज पहिरियां मां तव्हांजो फ़ैसिलो मां कामयाबु कराईंदुसि ऐं जहिड़नि खां बसि कर हाणे घणा खून थी विया हिक ॿिए खे मारणु सिंधी जो खून वहाइणु सही न आहे पाण सभु सिंधी आहियूं। मुराद चवंदो आहे मां बिल्कुलु मुतमइन आहियां अॻे मां तोखां मुतमइन हुउसि हाणे मुतमइन आहियां। छोकिरी आहे सोडल वटि सोडल वरी आहे रहज़न जी क़ैद में हाणे कीअं ख़बर पवे त हुन किथे रखी छोकिरी। हुन छोकिरी बि भॼण जी कोशिशि कंदी घणो कर त भॼी बि वेंदी न त पकड़ी वेंदी कोशिशि पंहिंजी पूरी कंदी। ऐं ॿी तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रहज़न खे ऐं मुराद हाणे मंसूर खान पक ॾेई छॾी ककर खे बाबा तूं वञी ॿ ॾींहं जे अंदरि तोखे छोकिरी मिलंदी तव्हां फ़ैसिले जी तयारी कयो फ़ैसिलो तव्हांजो मां कंदुसि। ककर हाली फ़िलहालु चुप करे हली ईंदो आहे चवंदो आहे ठीकु आहे हाज़ुर तुंहिंजे करे खून ख़राबो थियो आहे तूं अहिड़ो कमु न करी आहे छोकिरी भॼे कोन हा हाणे छोकिरी मुराद वटि आहे मुराद ॾे कोन थो तुंहिंजो पंहिंजो वेझो आहे तुंहिंजी ॻाल्हि मञंदो आहे असांजी ॻाल्हि नथो मञे हाणे सभु मसइलो तूं हल कर। मंसूर खान चवंदो हाज़िर इहो मसइलो मां हल कराईंदुसि। मंसूर खान चवंदो मां छोकिरी तव्हांखे वठी ॾियां थो पहिरियों तव्हांखे पक ॾियणी पवंदी तव्हां छोकिरी खे न मारींदव ऐं फ़ैसिले मुंहिंजे जी भञकड़ी बि न कंदव ऐं इन ॿिन्ही धुरनि खे मंसूर खान फ़ैसिले ते आणींदो इन्हनि जो फ़ैसिलो मंसूर खान ई कंदो लेकिन पोइ बि को न को शैतानी ज़रूरु थी वेंदी कंहिं न कंहिं जे तरफ़ां।